नाज़रीन, सिंध में 26 जून ते ऐलानियल मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जे सिलसिले में खोड़ा में पिण मैदान तैयार थी वियो आहे। टाउन कमेटी जे 9 वार्डनि लाइ पीपी ऐं जीडीए विच में सख़्त मुक़ाबले जो इम्कान आहे। उन हवाले सां ॾिसूं था इक़बाल अबड़ो जी रिपोर्ट। सिंध में 26 जून ते थींदड़ बल्दियाती इलेक्शन जे पहिरें मरहले जे सिलसिले में खोड़ा में पिण मैदान तैयार थी वियो आहे। टाउन कमेटी जे 9 वार्डनि लाइ पीपुल्स पार्टी ऐं जीडीए विच में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि। उन हवाले सां पार्टियुनि पंहिंजा उमेदवार फाइनल करे टिकेटूं ॾेई छॾियूं आहिनि। जंहिं मुताबिक़ पीपुल्स पार्टी पारां वार्ड नंबर 1 ते परवेज़ लाशारी, नंबर 2 ते मियां रहम अली, नंबर 3 ते करमुल्ला हुजण, नंबर 4 ते ख़ान मोहम्मद मेतलो, नंबर 5 ते मियां राज़ कॾिनो, नंबर 6 ते सईद सदा हुसैन शाह, नंबर 7 ते मखदूम नदीम अहमद हाशमी, नंबर 8 ते ग़ुलाम मुस्तफ़ा ख्वाजा ऐं वार्ड नंबर 9 ते कुर्बान अली गिलाल शामिल आहिनि। जॾहिं त जीडीए तरफ़ां वार्ड नंबर 1 ऐं 2 ते ग़ुलाम अब्बास रतड़, नंबर 3 ते मियां पीर बख्श, नंबर 4 ते सईद अतर हुसैन शाह, नंबर 5 ते गफ़ार सूमरो, नंबर 6 ते मखदूम शाहरेज़ हाशमी, नंबर 7 ते मुमताज़ अली सहतो, नंबर 8 ते राजा तस्लीम अब्बासी ऐं वार्ड नंबर 9 ते इरशाद अली गिलाल खे टिकेटूं ॾिनियूं वयूं आहिनि। पीपुल्स पार्टी जी कामयाबी जी सूरत में टाउन कमेटी जे चेयरमैन लाइ मखदूम नदीम अहमद हाशमी, सईद सदा हुसैन शाह ऐं मियां रहम अली उमेदवार हूंदा, जंहिंजो फ़ैसिलो MP नईम अहमद खल कंदो। जॾहिं त जीडीए तरफ़ां मखदूम शाहरेज़ हाशमी चेयरमैन लाइ उमेदवार आहे। टाउन कमेटी जे 9 ई वार्डनि ते सख़्त मुक़ाबले जा इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि। होॾां आज़ाद उमेदवारनि पार्टी उमेदवारनि जे हक़ में हथ खणण जो सिलसिलो पिणु जारी आहे। इक़बाल अबड़ो, आवाज़ TV न्यूज़, खोड़ा।